मुराद मञा थो त ख़तरो आहे, पर घर ख़ाली त कोन कंदासीं न। चाचा, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो नाहे त सभु घर ख़ाली करे हितां हलिया हलूं। मां इहो थो चवां त सोट सोढल ऐं भाउ पीरल खे कंहिं महफ़ूज़ जाइ ते छॾे अचां। छा तोखे लॻे थो त पुलिस छापो हणंदी? इहा मूंखे पूरी पक आहे त पुलिस छापा हणंदी, रुगो छापा ई कोन हणंदी, पर असां सभिनी खे गेले हली लाकब में विझंदी। जेकॾहिं पुलिस खे गिरफ़्तारियूं करणियूं हुयूं न त पहिरियां ई करे आ। असां ॿ खून कया आहिनि। पहिरियां त शाहनवाज़ ख़ान पुलिस खे पले छॾियो हो, पर हाणे पुलिस खे उहो ई इजाज़त ॾींदो। पोइ असां सभिनी मर्दनि खे गिरफ़्तार करे पोयां असांजे नंगनि ते ज़ुल्म कंदा। उन करे मां ॿिनि खे महफ़ूज़ जॻह ते छॾे थो अचां। ख़ुदा कंदो त अहिड़ो वक़्तु न ईंदो, पर जे आयो न त पोयां मौत ॾेई वठंदा न। सोटे तां खां ॿाहिरि न वेंदासीं, बसि थोरो पुलिस खां टरी वेंदासीं। जॾहिं हो मोह ख़तमु थी वेंदो न त वापसि मोटी ईंदासीं। जेकॾहिं असां पुलिस खे हथु न ॾिनो न त पुलिस असांखे रूपोश ॼाणाए छॾींदी। उन करे पुलिस खे हथु ॾियणु लाज़िमी आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, जॾहिं बि पुलिस छापो हणंदी न त मीर शाहनवाज़ ख़ान इन रहज़न वारनि खे होशियार करे छॾींदो। घर में पुलिस हूंदी ऐं 12 रहज़न वारा हूंदा। पोइ तूं ॿुधा त असां कंहिंखे मोह ॾेई कंहिंखे मोह ॾींदासीं। ख़तरो त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, पर उन जो हल छा सोचियो अथव? चाचा, जेकॾहिं सभु घर में हूंदासीं न ऐं पुलिस छापो हयो न त पोइ सभु जो सभु गिरफ़्तार थी वेंदासीं। जेकॾहिं सोढल ऐं पीरल घर में न हूंदा त पुलिस वधि में वधि मूंखे, आलम खे ऐं अली ख़ान खे गिरफ़्तार कंदी। सोट, रईस शाहनवाज़ जो मुंहिंजे मथां वॾो ज़ोर अची वियो। इन करे मां तोखे हिते सलाह जे लाइ घुरायो आहे। सोट, इहा सलाह त ओताक ते बि थी सघे। ठारो ऐं मिठण वाइड़ा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे का ख़बर पई न त सॼे मुल्क में ढंढोरो फुटेरे छॾिजा। सोट, माना राज़ जी ॻाल्हि आहे साहब। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे।